अस्सलाम वालेकुम। पंहिंजे वरी जी नई अपडेट पंहिंजे वरी ड्रामे में हाणे इलाही मज़ो थियण वारो आहे। जीअं त हाणे रईस चाकर ख़ान आज़ादु थी चुको आहे। हाणे उहो पंहिंजे घर में अची चुको आहे ऐं हाणे जेको आहे सो रईस अकबर ख़ान रईस चाकर ख़ान वटि ईंदो ऐं उन ते ज़ोर भरींदो ऐं उनखे चवंदो त मुंहिंजी धीउ मूंखे वापसि ॾे। पर हू रईस चाकर ख़ान बिल्कुलु बि हुनजी धीउ वापसि न कंदो। ऐं पोइ जेका रईस चाकर ख़ान जी माई आहे उहा चवंदी त हिनखे तव्हां छो वठी आयो ऐं छाजे लाइ हिन माईअ खे वठी आयो। हू चवंदुसि इहा असांजी महिमान ॿ टिनि ॾींहंनि जी। पोइ रईस चाकर ख़ान हुन सां निकाह कंदो ऐं तमामु जल्द ड्रामे में मज़ो थियण वारो आहे। हाणे रईस अकबर ख़ान घणे मां घणो दौर भरींदो त रईस चाकर ख़ान मुंहिंजी धीउ खे आज़ादु करे, लेकिन रईस चाकर ख़ान बि हुनखे कॾहिं न आज़ादु कंदो। सामल बि इहो ई चवंदो त जॾहिं सुहिणी रईस अकबर ख़ान वटि हुई तॾहिं त हुन असांखे वापसि न कई। हाणे असां कॾहिं बि रईस चाकर ख़ान खे कोमल कॾहिं बि वापसि न कंदासीं। तमामु घणो ड्रामे में मज़ो थियण वारो आहे।